हाणे सवाल थे तो त जेकॾहिं असां अल्लाह जी इबादत कयूं, नमाज पढ़ूं, रोज़ा रखूं, हज कयूं, ज़कात ॾियूं, क़ुरान पढ़ूं, तस्बीह पढ़ूं अल्लाह जे लाइ, पर सवाल इहो आहे त अल्लाह आहे या नाहे? अल्लाह जंहिं रब जी असां सॼी ज़िंदगी इबादत कयूं उहो अल्लाह आहे या नाहे? हर ज़माने में कुछ न कुछ अल्लाह जा मुनकिर रहिया आहिनि, जेके अल्लाह खे न मञींदा हुया त अल्लाह आहे कोन। हर ज़माने में, हिन ज़माने में भी खोड़ सारा माण्हू आहिनि जेके अल्लाह खे नथा मञनि। हज़रत इमाम आज़म अबू हनीफ़ा रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में भी दहरिया हुया, अल्लाह जा मुनकिर। उन्हनि जो नज़रियो, उन जो अक़ीदो, उन जी सोच इहा हुई त दुनिया पाण ठती आहे, अल्लाह नाहे ठाती। हिकिड़ो धमाको थियो, धमाके सां दुनिया वजूद में आई, दुनिया जो ठाहिण वारो को ख़ुदा नाहे। उन्हनि जो अक़ीदो ऐं नज़रियो इहो हुयो। ऐं मुसलमाननि जो अक़ीदो छा आहे त काइनात पाण नाहे ठती, काइनात के ठाहिण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे। दहरियन जो अक़ीदो दुनिया ठथी भी पाण आहे ऐं हले भी पाण थी। दुनिया जो निज़ाम, दुनिया जो सिस्टम इहो पाण थो हले। ऐं मुसलमान जो अक़ीदो छा आहे त दुनिया के ठाहिण वारो अल्लाह, दुनिया के हलाइण वारो भी अल्लाह। इहो अक़ीदो आहे। उन वक़्त दहरियन इमाम साहब के चैलेंज कयो त तू मुसलमाननि जो इमाम आहे ऐं इमाम न, इमाम आज़म आहे। इमाम आज़म, वॾो इमाम, तू असांखे साबित करे दे त अल्लाह आहे। तू असांखे दलील सां साबित करे दे त ख़ुदा आहे। दुनिया के हलाइण वारो, दुनिया के ठाहिण वारो अल्लाह आहे। इमाम अबू हनीफ़ा फरमायो मां बिल्कुल साबित करे ॾींदुसि। मनाज़रे जो टाइम मुक़रर थियो, जगह मुक़रर थी, ॾींहुं मुक़रर थियो त फिलाणे ॾींहुं, फिलाणे टाइम, फिलाणी जगह ते मुनाज़रो थींदो। मुसलमाननि जो इमाम, इमाम आज़म अबू हनीफ़ा साबित कंदो त अल्लाह आहे ऐं दहरिया साबित कंदा त अल्लाह नाहे। जॾहिं मनाज़िर जो वक़्त ऐं ॾींहुं आयो त दहरिया उन जगह ते अची करे वेही रहिया, इंतज़ार में त मुसलमाननि जो इमाम अचे ऐं असांखे साबित करे ॾेखारे त ख़ुदा आहे। जॾहिं उहे अची करे उन मक़ाम ते वेही रहिया त इमाम साहब खे उन मक़ाम ते, उन जगह ते अचण में ताख़ीर थी, देर सां आया इमाम साहब। त दहरियन चयो साईं तव्हां मुसलमाननि जा इमाम हो, तव्हांखे वक़्त जी क़दर न आहे। असां तव्हांजो इंतज़ार कयूं था, तव्हां एॾी ताख़ीर सां आया हो। इमाम साहब फरमायो मूंखे ताख़ीर जेकी थी आहे उन जो सबब ऐं वजह पुछा कयो त मां छो देर सां आयो आहियां। दहरियन चयो साईं ॿुधाए छो ताख़ीर सां आहे? इमाम साहब फरमायो मां रस्ते मां अचां पियो त रस्ते में हिकिड़ो दरियाउ आहे, उन दरिया खे किरास करणो हुयो। मां इन सोच ऐं फिक्र में बीठो हुयुसि त हाणे इन दरिया खे कीअं किरास कयां। एतिरे में हिकिड़ो वण भर सां अची करे ज़मीन ते किरियो, उन वण मंझां तख़्ता ठहिया ऐं उन तख़्तनि मंझां हिकिड़ी कश्ती ठही ऐं उहा कश्ती बग़ैर ड्राइवर जे हले पई। मां उन कश्ती में वेही करे दरिया टपी आयो। दहरिया खिलण लॻा, चवण लॻा साईं असां त तव्हांखे मुसलमाननि जो इमाम आज़म सम्झूं पिया ऐं तव्हां ॻाल्हियूं ॿाराणियूं कयो था।
इमाम आज़म थी करे ॻाल्हियूं कहिड़ियूं कयो था, ॿाराणियूं ॻाल्हियूं। हाणे इहा ॻाल्हि करण जी आहे त हिकिड़ो वण पाण किरियो, तख़्ता पाण ठहिया, कश्ती पाण तैयार थी वई ऐं बग़ैर ड्राइवर जे कश्ती तव्हांखे खणी बि आई। इहा ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इमाम साहब फरमायो तव्हां नथा मञो? जे साईं मञण जहिड़ी ॻाल्हि ई न आहे। साहिब अक़ल कॾहिं बि इन ॻाल्हि खे न मञींदो। जंहिंमें थोरो घणो दिमाग़ आहे, जंहिंखे सम्झण ऐं सोचण जी सलाहियत आहे, उहो कॾहिं बि तव्हांजी इन ॻाल्हि ते यकीन न कंदो। इमाम साहब फरमाए थो त मां बि चवां थो त जॾहिं हिकिड़ी कश्ती बग़ैर कारीगर जे नथी ठही सघे ऐं बग़ैर ड्राइवर जे नथी हली सघे त ही सॼी काइनात कीअं बग़ैर ख़ुदा जे ठही वई। जीअं हिकिड़ी मामूली कश्ती खे ठाहिण जे लाइ कारीगर जी ज़रूरत आहे, हलाइण जे लाइ ड्राइवर जी ज़रूरत आहे, हिन पूरी काइनात खे ठाहिण वारो ऐं हलाइण वारो हिकिड़ो अल्लाह। बग़ैर ख़ुदा जे दुनिया नथी हली सघे, दुनिया नथी ठही सघे, जीअं दुनिया जी मामूली शइ बग़ैर कारीगर जे नथी ठही सघे। का बि दुनिया जी शइ तव्हां ॾिसो, हिकिड़ी माचिस आहे, उनखे ठाहिण जे लाइ को न को कारीगर हूंदो। बग़ैर कारीगर जे हिकिड़ी मामूली माचिस जी डॿी नथी ठही सघे त ही वॾी काइनात बग़ैर ख़ुदा जे कीअं ठही वई। लिखण वारा फरमाइनि था, जॾहिं इमाम साहब इहा दलील पेश कई त समूरा दहरिया उन वक़्त मुसलमान थी विया त दुनिया बि बग़ैर ख़ुदा जे नथी हली सघे। असां मुसलमाननि जो अक़ीदो आहे दुनिया त छा, पर दुनिया जे हिकिड़े वण जो हिकिड़ो पन बि अल्लाह जी इजाज़त ऐं इल्म खां बग़ैर ज़मीन ते नथो किरी सघे। हिकिड़ो वण जो सुकल पन जॾहिं ज़मीन ते ईंदो आहे, उहो केतिरा मर्तबा कलाबाज़ी खाई कहिड़े वक़्त में किरंदो आहे, इहो बि अल्लाह जे इल्म में आहे। अल्लाह जी कुदरत सां ईंदो आहे, बग़ैर अल्लाह जी कुदरत जे वण जो हिकिड़ो पन बि नथो अची सघे।